जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथा। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 14। वीरभद्र खे किरंदो ॾिसी भॻवान शंकर जा गण सिधो शंकर वटि आया। भॻवान दयालु भोलेनाथ नंदी बैल ते सवार थी खिलंदो युद्ध जे मैदान में पहुतो। भॻवान महादेव जी शक्ति खे न झले राक्षसनि युद्ध जे मैदान मां भॼणु शुरू कयो। इहो हालत ॾिसी जलंधर बाण वसाईंदो अची भॻवान जे साम्हूं बीठो। हेॾा शुंभ निशुंभ बालिक काल नेमी खड्ग रोमा पचीचंड आदि महायोद्धा बि महादेव जे साम्हूं थिया। महाघोर युद्ध लॻी वियो। महादेव क्रोध विचां खड़ग रोमा जो सिर कटे छॾियो, बलाइक जो सिर जो टुकुर करे छॾियईं। गमनसर दैत्य खे खणी ज़मीन ते पछाड़ी नंदीअ सिंगनि सां संदसि पेट फाड़े छॾियो। इहा हालत ॾिसी जलंधर महादेव चयो त हे जटाधारी ख़बरदार, जे ताक़त हुजे त पंहिंजी ताक़त ॾेखार। नारद चयो त हे राजेंद्र। जलंधर ऐं महादेव हिक ॿिए ते वाण वसाइण लॻा। शंकर भॻवान बाणनि सां जलंधर जो मुटुक किराए छॾियो, घोड़ा मारे विधईं ऐं रथ जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। जलंधर महादेव खे पाण सां वधीक बलवान सम्झी करे महादेव खे मोहित करण लाइ गंधर्वी माया फैलाए छॾी। माया फैलण सां गंधर्व ॻाइण लॻा, अप्सराऊं नचण लॻियूं ऐं मृदंग ऐं ताल वॼण लॻा। महादेव जे कहनि मोहित थी पिया ऐं संदसि हथनि मां हथियार बि किरी पिया। महादेव खे नाच गाने में फसाए शुंभ निशुंभ खे युद्ध जे मैदान में छॾे करे जलंधर महादेव जो रूप धारे करे सिधो पार्वतीअ तरफ़ आयो। पार्वतीअ जॾहिं ॾिठो त महादेव साम्हूं बीठो आहे, तॾहिं साहेड़ियुनि खे छॾे शिवजीअ जे दर्शन लाइ रस्ते में बीह रही। महादेव जे रूप में जलंधर पार्वती जी सूंहं ॾिठी, लेकिन पार्वती हुनखे जल्दी ई सुञाते वरितो त ही त शिव जे रूप में जलंधर आहे। सो हुतां खां उहा अंतर्ध्यान थी वई। त अंतर्ध्यान हुननि खे थींदो ॾिसी करे उहो सिधो जलंधर युद्ध मैदान में आयो। पार्वती मन में भॻवान विष्णु जो ध्यानु कयो। ध्यानु कंदे ई भॻवान हुनजे अॻियां अची बीठो। पार्वती चयो त हे विष्णु, जलंधर जेको नीच कर्म कयो आहे सो तोखां गुझो कोन्हे। विष्णु चयो त जेको छलो न कयो सो मां छलो हुन स्त्रीअ सां कंदसि। एतिरो चई विष्णु जलंधर नगरीअ में आयो। जलंधर जी गंधर्वी माया गुम थियण खां पोइ महादेव जॾहिं होश में आया, तॾहिं हिकदमि जलंधर ते हमलो कई। जलंधर महादेव खे क्रोध में ईंदो ॾिसी महादेव खे पंहिंजे बाणनि सां ढके छॾियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 14 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 15। नारद चवण लॻो त हे पृथु, हेॾा जलंधर जी स्त्री विरंदा सपने में ॾिठो त संदसि पति जलंधर जो मथो कुड़ियल आहे ऐं कारनि गुलनि जी माला संदसि गले में, कचे मांस खाइण वारा प्रेमी साण हुअसि। संदसि बदन में तेल लॻल ऐं मथो उघाड़ो आहे। पाॾे ते सवार थी दक्षिण तरफ़ वञे पियो। सूरज सॼो पर्ण वांगुरु टुंग टुंग लॻो पिया। इहो ख़राबु सुपिनो ॾिसी विरंदा अची वीचार कयो। विरंदा खे चिंता चौतरफ़ा दौड़ाया वई। मन उदास उदास थियण लॻो, दिलि में डिॼण लॻी। तॾहिं साहेड़ियुनि सां गॾु बाग़ में आई। बाग़ में घुमंदे हिनखे ॿ राक्षस ॾिसजा, जंहिंजी शिकल शिंग जहिड़ी हुई। उन्हनि खे ॾिसी विरंदा भॼण लॻी। हिननि खे साम्हूं ऋषिअ जे आश्रम ॾिसण में आयो। ख़ौफ़ विचां दौड़ी हुन ऋषिअ जे गले में ॿाहूं वञी विधईं। चवण लॻी त हे ऋषिराज, मां अव्हांजी शरण में आहियां, मुंहिंजी रक्षा करो। उन ऋषि उन राक्षसनि खे भॼाए करे विरंदा जो डपु दूर कयो। तॾहिं विरंदा ऋषिअ खे चयो त मुंहिंजो पति जलंधर महादेव सां युद्ध करण विया। ऋषि इहा ॻाल्हि ॿुधी हिकिड़ा ॿ बांदर हेठि लही सॾु कया। ऋषि खे प्रणाम करे उहो रहिया। ऋषि उन्हनि खे इशारो कयो, ॿई आकाश मार्ग में गायब थी विया। बांदर हिकिड़े मुहूर्त में जलंधर जो सिर ऐं कंबल खणी आया। विरंदा ॾिसी करे बेहोश थी ज़मीन ते किरी पई। ऋषिअ गुलाब जे जल सां छंडा हणे विरंदा खे होश में आंदो। पतीअ जे सिर खे ॾिसी विरंदा ॾाढा विलाप करे रोअण लॻी। चवण लॻी त हे प्रभु, हिन खां अॻु तव्हां मूंखां केतिरे क़िस्मनि जा सुख ऐं आनंद ॾिना आहिनि, पर अॼु उहो आनंद सुख मुंहिंजो मिटी में मिली वियो। हाय हाय, मां हाणे छा कयां, केॾां वञां? हे पति देव, हाणे मां केॾां वञां? अहिड़ी तरह विलाप करे उन ऋषिअ खे हुन चयो त हे मुनि श्रेष्ठ, हे कृपा निदान, मुंहिंजो अव्हां में विश्वास आहे, अव्हां में वॾी शक्ति आहे, मुंहिंजे पतीअ खे जीआरे ॾियो। मुनि चयो त हे विरंदा, महादेव जे हथां मारियल तुंहिंजे पति खे जीआरे नथो सघां, पर तुंहिंजी ख़ातिर लाचार मां हिन खे जीआरां थो। नारद चयो त हे राजन, अहिड़ी तरह उहो ऋषि उतां अंतर्ध्यान थियो। जलंधर जीअरो थी पियो ऐं विरंदा खे पंहिंजे भाकुर में आणे खूब चुमण लॻो ऐं प्यार करण लॻो। विरंदा पंहिंजे पतीअ खे प्राप्त करे ॾाढी ख़ुशि थी वई।
हिकिड़े ॾींहुं विरंदा पंहिंजे पतीअ जलंधर जे रूप में विष्णु भॻवान खे ॾिठो। सो क्रोध में विष्णु खे चई त हे हरि, तो मुंहिंजी शीतलता खे भंग कयो आहे। तूं कपटी आहीं। जेके ॿिया बांदर हुआ से चाहे तुंहिंजा ई द्वारपाल आहे। तो पंहिंजी माया रची आहे, मुंहिंजो सतु टोड़ियो अथई। वञ, मां तोखे श्राप थी ॾियां। इहे जेके तुंहिंजा द्वारपाल हुआ से राक्षस बणी तुंहिंजी स्त्रीअ खे चुराईंदा ऐं तूं स्त्रीअ जे विचोड़े में धिका खाईंदे, वन में वञी भटकंदे। ही बांदर ई तुंहिंजी पोइ अची करे सहायता कंजा। ही जे तुंहिंजा शिष्य हुआ सो तुंहिंजो हरण थींदो। एतिरो चई विरंदा अग्नीअ में प्रवेश करे छॾियो। हाणे विष्णु भॻवानु विरंदा जी यादि में चिख्या में ख़ूब लेथड़ा पाइण लॻो। ऋषि मुनिनि हिननि खे केतिरो सम्झायो पर हू शांत न थियो। नारद चवण लॻो त हे राजन, हेॾां युद्ध जे मैदान में महादेव सां न पुॼी करे जलंधर हिकु माया रची। माया जी हिन पार्वती ठाही, रथ सां ॿधी करे छॾियईं। निशुंभ ऐं शुंभ ॿई देवता हुनखे मारे रहिया हुआ। पार्वतीअ खे देवतनि हथां मार खाईंदो ॾिसी, रोअंदो ॾिसी महादेव पंहिंजी शक्तिअ खे भुलिजी हिकु हंधि बीठो रहियो। जलंधर इहो वजु ॾिसी महादेव खे यकदमि 2 बाण हणी छॾिया। हिकिड़ो छातीअ में, ॿियो पेट में, टियों मथे में। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 15हों अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। वरी मिलंदासीं 16 अध्याय सां गॾु। जय झूलेलाल।